जय श्री कृष्ण। आज जो असांजो विषय महाभारत ते आहे। घणई अड़ा असां धारावाहिक ॾिसूं था जिन धारावाहिकन में यो ॾेखारियो तो वञे कि महासती द्रौपदी दुर्योधन के जॾहिं हू दुर्योधन पाणीअ में किरियो, फर्श समझी पट समझी पाणीअ में किरियो त द्रौपदी उनखे चयो अंधे का पुत्र अंधा। त मूं वटि हींअर तव्हांजे साम्हूं मां ॾेखारियां थो, इहा मूल महाभारत मूं वटि आहे। इन मूल महाभारत जे सभा पर्व जे द्यूत पर्व उन में भी 47 अध्याय 47 अध्याय जे जो ना है दुर्योधन का मय निर्मित सभा भवन को देखना, पग पग पर ब्रह्म के कारण उपहास का पात्र बनना तथा युधिष्ठिर के वैभव को देख करके चिंतित रहना। इन अध्याय में कुल 40 श्लोक हैं। 40 श्लोकन में जेको पाण ॾिसूं था त श्लोक संख्या 6, 7, 8 इन में स्पष्ट ॾिनल आहे कि ते दुर्योधन किरी पियो, पाणी खे पट समझी हलियो ऐं उन में किरी पियो। त उन टाइम द्रौपदी महासती, उनखे महासती चओ। द्रौपदी का सामान्य स्त्री कान्हे, द्रौपदी दिव्य जन्म आहे, अग्निउद्भव आहे ऐं उन जा पूर्व जन्म जा वड़ा संस्कार आहिनि। त जॾहिं बि असीं महासतियुनि जो नालो वठंदा आहियूं त उन में महासती द्रौपदी जो नालो भी वठितो वेंदो आहे। त उन टाइम महासती द्रौपदी उते कान हुआ। ऐं इहो जेके धारावाहिक हलनि था टीवी ते, नाटकनि में, उपन्यासन में पंहिंजे मन जी चवणी कथणी कई वई आहे ऐं उन्हनि खे असांजे जेके आदर्श जेके आहिनि चरित्र इतिहास जा, उन्हनि इतिहास जे चरित्रनि खे विकृत करण जो इहो हिकिड़ो षड्यंत्र आहे। त भविष्य में तव्हां बि इन ॻाल्हि खे सम्झो ऐं माण्हुनि खे बि ॿुधायो कि द्रौपदी कॾहिं बि कान चयो अंधे का पुत्र अंधा, छाकाणि द्रौपदी उते हुआ ई कान। उते हिकिड़ो मय निर्मित सभा भवन हो, उन में घणई ॿिया कर्मचारी आया विया पे थिया पे। भीम खे ज़रूर खिल आई इन ॻाल्हि ते, पर महाराज युधिष्ठिर बिल्कुलु स्पष्ट चयो वियो आहे, तव्हांखे मां पढ़ी ॿुधायां थो कि उसे जल में गिरा देखकर महाबली भीमसेन हंसने लगे। उनके सेवकों ने भी दुर्योधन की हंसी उड़ाई, किंतु राजा ज्ञा से दुर्योधन को सुंदर वस्त्र दिए गए। दुर्योधन की दुर्वस्था देख करके महाबली भीम, अर्जुन आदि सबको हंसी आई। वो हंसी अचण हिकिड़ी स्वाभाविक ॻाल्हि आहे, पर उनमें उन जो संबंध इन सां कान्हे कि द्रौपदी खे अपमानित कयो वञे। वस्तुतः इन अंधे का पुत्र अंधा हिकिड़े अहिड़े षड्यंत्रपूर्ण वाक्य खे जन्म वियो आहे, ॼमणी ॾिनी वई आहे, ताकि पूरो जेको दुर्योधन जहिड़े माण्हुनि जा कुकर्म आहिनि उन्हनि खे हटाए ऐं अकेली हिकिड़ी महासती द्रौपदी ते इहो जेको सो छा चवंदा आहिनि उनखे अपराधी घोषित कयो वञे कि महाभारत युद्ध कंहिंजे करे थियो, बस द्रौपदी जे करे थियो। द्रौपदी माता हुते हुई कान ऐं इहो हिकिड़ो कूड़ जेको सो सॼे नाटकनि में, सीरियलनि में, उपन्यासनि में हले पियो। त तव्हां बि ॿुधो, सम्झो ऐं पंहिंजे शास्त्रनि खे स्वयं पढ़ो त तव्हांखे सम्झ में ईंदी कि आख़िर पंहिंजे देश, पंहिंजे धर्म जो वास्तविक स्वरूप छा आहे ऐं असांखे टीवियुनि ते ऐं हिननि दूरदर्शननि ते, हिननि चैनलनि ते छा ॾेखारियो पियो वञे। जय श्री कृष्ण।